हाँ, यासिर अकबर जमाली। अॼु असां राइबोन्यूक्लिक एसिड जे बारे में पढ़ंदासीं, जंहिंखे आरएनए बि असां चवंदा आहियूं। आरएनए जेको आहे उहो राइबो शुगर जो ठहियलु आहे ऐं न्यूक्लिक असां इन जे करे चवंदा आहियूं, इहो न्यूक्लियस में मौजूदु हूंदो आहे ऐं एसिड असां इनखे इन जे लाइ चवंदा आहियूं जो इन में जेको आहे फास्फेट मौजूदु हूंदो आहे। हिन जो स्ट्रक्चर जेको आहे डीएनए खां मुख़्तलिफ़ हूंदो आहे। पहिरीं ॻाल्हि इन जे करे जो हीउ जेको आहे हिकिड़ो सिंगल स्ट्रैंडेड मालिक्यूल आहे, जॾहिं त डीएनए जेको आहे उहो डबल स्ट्रैंडेड मालिक्यूल आहे। ऐं हिन में जेको आहे यूरासिल थींदो आहे, जॾहिं त डीएनए में थायमाइन थींदो आहे। ऐं उन खां पोइ जेको आहे साइटोसाइन, गुआनाइन ऐं एडिनाइन मौजूदु हूंदा आहिनि आरएनए में। आरएनए जेको आहे उहो ठहंदो आहे डीएनए मां। उहो जेको आहे पॉलीमरेज़ एंज़ाइम जे ज़रिए, पॉलीमरेज़ जेको आहे एंज़ाइम उन सीक्वेंस खे जेको आहे डीएनए खे अनज़िप कंदो वेंदो आहे ऐं एमआरएनए ठहणु शुरू थींदो आहे। आरएनए जा जेके आहिनि टे मोस्ट कॉमन टाइप्स आहिनि। उहे त केतिरियूं ई टाइप्स आहिनि, पर जेके मशहूरु जेके टाइप्स आहिनि उहे टे आहिनि। हिकिड़ो आहे मैसेंजर आरएनए, जेको यानी कि इंफॉर्मेशन कीअं बि मख़सूस टाइप जी जॾहिं को सिग्नल ईंदो आहे सेल ॾे, ऐं उन जेको आहे सेल ॾे ईंदो आहे कीअं प्रोटीन जे लाइ, त उहो जेको आहे डीएनए ॾे उहो सिग्नल ईंदो आहे ऐं डीएनए मां पोइ उहो जेको आहे एमआरएनए ठहंदो आहे। उन खां बाद में जेके आहे उहो मैसेंजर आरएनए जेको आहे उहो वेंदो आहे एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम ॾांहुं या साइटोप्लाज़म ॾांहुं। साइटोप्लाज़म में फ्री राइबोसोम्स मौजूदु हूंदा आहिनि, जिथे पिण प्रोटीन जी जेको आहे फॉर्मेशन थींदी आहे। ऐं उन खां अलावा एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम में बि जेके आहिनि राइबोसोम्स हूंदा आहिनि, उते बि जेको आहे प्रोटीन जी फॉर्मेशन थींदी आहे। उन खां पोइ ॿिए नंबर ते हूंदो आहे आरएनए, जंहिंखे असां जेको आहे राइबोसोमल आरएनए चवंदा आहियूं। इहो जेको आहे राइबोसोम्स में मौजूदु हूंदो आहे ऐं इहो जेको आहे हेल्प कराईंदो आहे, प्रोटीन जी सिंथेसिस कराईंदो आहे आरएनए। ऐं उन खां पोइ टियों जेको आहे ट्रांसफ़र आरएनए आहे। ट्रांसफ़र आरएनए जेको आहे इनमें मख़सूस टाइप जो यानी कि हिकिड़ो अमाइनो एसिड हूंदो आहे, उहो यानी कि उनजो हिकिड़ो यानी कि तालुक़ु हूंदो आहे कि मख़सूस क़िस्म जी जेको आहे सीक्वेंस सां। फॉर एग्ज़ाम्पल टी थियो, टी जीअं जेको आहे थियो एडिनाइन थियो, गुआनाइन थियो, साइटोसाइन, यानी कि हिकिड़ी सीक्वेंस इन्हनि में लिखियलु हूंदी आहे टिनिनि जॻहुनि ते। उहा जॾहिं सीक्वेंस एमआरएनए सां मैच कंदी आहे त पोइ ई जेको आहे अमाइनो एसिड हिन जॻह तां रिलीज़ थींदो आहे। मां तव्हांखे अॻी स्लाइड में प्रोसीजर ॾेखारां थो त जेके आहिनि इहे टई कीअं था कमु करनि। हीअ जेकी तस्वीर आहे हिकिड़ी बहितरीनु तस्वीर आहे, जंहिंजे ज़रिए तव्हांखे आसानी सां सम्झाए थो सघिजे त आख़िरकार इहे जेके आहिनि कमु कीअं कंदा आहिनि। हीअ जेको आहे राइबोसोम आहे। राइबोसोम जेको आहे हिकिड़ो लार्ज सब यूनिट 80S जो ठहियलु हूंदो आहे ऐं ॿियो जेको आहे स्मॉल सब यूनिट 40S जो। इन खां अलावा ॿिया बि सब यूनिट्स थींदा आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा। हिन में ही जेको टीआरएनए हूंदो आहे इहो अची हिन जॻह ते जेॾीमहिल बाइंड थींदो आहे, ॾिसो था पिया त हीअ जेॾीमहिल टीआरएनए अचे थो पियो त हाणे हीअ जेके आहे एमआरएनए जी हीअ जेके आहिनि उहे सीक्वेंस आहे। ही सीक्वेंसिस सां जेको आहे वरी अमाइनो एसिड जी सीक्वेंस हूंदी आहे। जॾहिं अमाइनो एसिड जी सीक्वेंस ऐं मैसेंजर आरएनए सीक्वेंस पाण में जॾहिं मैच थी वेंदी आहे, पोइ हीअ जेको अमाइनो एसिड आहे इहो रिलीज़ थी वेंदो आहे। ऐं रिलीज़ थियण सां गॾोगॾु जेके ॿिया अमाइनो एसिड पहिरियां रिलीज़ थिया विया हुआ, उहे जेके आहिनि हिकिड़ी चेन ठाहींदा आहिनि ऐं इन चेन खे जेको आहे असां प्रोटीन चवंदा आहियूं। ऐं हिन पासां वरी जेको आहे पोइ वरी उहो बक़ाया हिसो जेको बचंदो आहे उहो टीआरएनए जो ॿाहिरि निकिरी वेंदो आहे ऐं अहिड़ी तरह सां असांजे जिस्म में जेकी आहे उहा प्रोटीन जी फॉर्मेशन थींदी आहे। अहिड़ी तरह सां जेके आहिनि आरएनए असांजे जिस्म में उहे पंहिंजो रोल जेके आहिनि प्ले कंदा आहिनि। थैंक यू, तव्हां सभिनि जी महिरबानी।